जहाँ के जो मुबारकूं असीं पे गाईंदा अचूं नवन सुरन में ज़िंदगी जा गीत गाईंदा अचूं। साथियों जिए सिंध जिए लतीफ़ जिए असांजो महबूब कायद इनकलाब मोहतरम रसूल लजपत जी साहब। सुजागबार तहरीक जी दौरे ते असीं कराची निकितल आहियूं। अॼु असीं बलोच ॻोठ पहुतल आहियूं। असां सां गॾु अवामी तहरीक जो सीनियर अॻवान मौजूदु आहे साईं याकूब खोसो साहब असां सां गॾु आहे। अचो त संदसि खां कुझु सवाल कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। जी साईं तव्हां पंहिंजो पूरो नालो ऐं तव्हां छा कंदा आहियो ॿुधायो। साईं मुंहिंजो नालो आहे मोहम्मद याकूब खोसो। कामिल याकूब सां मां मशहूरु आहियां। अवामी तहरीक जो कारकुन आहियां। तव्हांजी पार्टी जो कारकुन आहियां। फ़िक्र कलीअ जो तव्हीं सभु आशिक़ हूंदो। आउं भई आशिक़ आहियां। बेसिकली कोरियत आहियां। पंहिंजी थोरी घणी ज़मीन आहे आबाद कंदो आहियां। हिते कराची जे पंहिंजे सियासी मक़सद जे लाइ हिते आहियां। ज़बरदस्त शानदार। साईं हिते हलूं पिया, तव्हां पार्टी में कॾहिं आया ऐं कीअं आया। मुंहिंजो घर जेको आहे बेसिकली पहिरियों त शुरूआती तौरु टिनि ख़ानदाननि खां बुलाऊं ऐं पाण तबरीयूं वग़ैरह कयो, मुबारक माण्हुनि खे नमाज़ जी तकलीफ़ कयूं, तस्वीर कयूं, तहज़ीब कयूं, सभु कमु कया। मुंहिंजी मुलाक़ात केल शाह में मामा रसूल बख्श बिरोही इहा माना न कई त आउं पोइ तव्हांखे पंहिंजे पार्टी जो मेंबर कान थो चाहियां। असांखे ख़बर ई कान पई। मिसालनि दलील कचहरियूं में असांखे अवामी तहरीक जो मेंबर असांखे इहा ॻाल्हि हिते त तव्हां मेंबर छो था या न असीं ख़ुदि ब ख़ुदि हुनजे चवण खां सवाइ मेंबर थी वियासीं। मूं 96 में पहिरीं तकरीर लॉन्ग मार्च 96 या 97 आहे नवाज़ शरीफ़ जो दौरु। हुन में लॉन्ग मार्च थी कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु ऐं सिंध दुश्मन मनसूबे जे ख़िलाफ़ु ऐं दहशतगर्दी जेका ख़ासि करे कराची में दहशतगर्दी उन लॉन्ग मार्च में पहिरीं शिरकत कई जंहिंमें सिंधियाणी तहरीक जी अदी मुमताज़ निज़ामन हुई। उनजी तकरीर में पहिरियों दफ़ो अवामी तहरीक जी ज़ैली तंज़ीम सिंधियाणी तहरीक जी ताक़त ऐं क़ुवत मूं ॾिठी। मां ॾाढो मुतासिर पोइ कलीजे साहिब जी तकरीर हुते त पोइ मूंखे तमामु घणे खां घणो उन लॉन्ग मार्च जे आख़िरी ॾींहं में मूं शिरकत कई। पर नंढड़ा ॿारड़ा ऐं सिंधियाणी तहरीक ख़ासि करे उन्हनि मूंखे ॾाढो मुतासिर त सोचणु लॻुसि। मूंखे पंहिंजे अंदरि मजबूरनि सोचण ते मजबूर कयो त आया मज़हबी हवाले सां एॾियूं वॾियूं धुरियूं ॾिठियूं ऐं हर वक़्तु मस्जिदुनि में ऐं ईदुनि ते मज़हब जे नाले सां माण्हू जेको आहे सो लखनि में हज़ारनि में सौनि में हर वक़्तु गॾु थियनि। पर सिंध में जेको ही बरंदड़ मसइलो कारोबारी आहे ऐं ॿारनि सां ज़ैतियूं आहिनि ऐं पोइ तबिके खे पंहिंजो हथु कमु कोन्हे ॾींदो ऐं बराबरी वारी जेका तशरीह जेका सही नमूने सम्झी हवाले थी त बुनियादी तरह इंसानी हक़ राखनि छा तबक़नि जा हक़ राखनि छा या ही तबक़ाती निज़ाम राइज कंदड़ कीअं हुई घणो मूंखे इहा ॻाल्हि सम्झाइण ते मजबूर ते कयो मुंहिंजे अंदरि जे इंसान पोइ उहो खे ॿ ॻाल्हियूं सम्झ में हिकु त हीअ सॼो जेको ग़ुलामा जेका ज़ंजीर जकड़ी पई आहे पोइ तबिके उन में घणे में घणो हथु मज़हबी घुरंदो ऐं
जागीरदारी सरदार उहे त ग़ुलामी खां सवाइ बि उन्हनि ते त अबनि ॾाढनि ग़ुलाम रखियो पर असांखे ग़ुलाम रखण खां सवाइ बि उन्हनि जो घर न हलंदो त उनखे सपोर्ट कंदड़ कहिड़ी गुरूं हिन दुनिया में, हिन दुनिया में उनखे सपोर्ट कंदड़ गुरूं मज़हबी गुरूं। अच्छा पोइ आउं उतां मुस्लमान आहियां पर मां पोइ हुननि हमराहनि खां सुवाल कंदो रहियुसि पोइ हुनखे चवंदो रहियुसि कि असीं हू माण्हू थोरा आहिनि, उहे जेके इनकलाबी माण्हू आहिनि उहे तमामु थोरा आहिनि ऐं असीं मज़हबी माण्हू जेके आहिनि तमामु घणा आहिनि। पोइ जेका ॻाल्हि हू कनि था हक़ जी उहा असां भला इहे मज़हबी माण्हू छो नथा करे सघूं। पोइ मुंहिंजो चयो मुलनि सां, पोइ उन मुलनि खां मां थोरो निकिरी मुंहिंजा ॿाहिरि आहिनि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे पर हू बेसमझी हुननि में बि हेठि जेको लोअर क्लास हूंदो जेको पढ़ियल न आहे वीचारो उनखे बि हू मुंझायूं रखी वेठा आहिनि मूं जहिड़ा इलाही हुननि वटि मुंझल ई उन हवाले सां पार्टी खां मुतासिर थियुसि ऐं हीउ सॼो क्रेडिट माना रसूल द्रोही जो थो रहे ऐं मुंहिंजो कराची में अचणु सियासी हवाले सां जेका मूं ॻाल्हि कई सियासी मक़सद सां मां आयुसि मूंखे इनकलाबी हिकिड़ी मयार मिली हुई 2001 में मूं ते कमु रखियो हुयो त तव्हां 20 दोस्तनि जो वफ़द 2001 में जेका असां रिक्शा खां लॉन्ग मार्च कयूं जेका पुरतशदुद असां ते जेको आहे सो हिकिड़ो हुई बाक़ाइदे सां मुशरफ जे दौर में ऐलान कयो कालाबाग ऐं गेट खलकिना ठाहींदासीं एमरजेंसी हुई उन एमरजेंसी दौरान असीं रिक्शा खां जेका लॉन्ग मार्च शुरू कई पार्टी असां क़ाइद जी क़यादत में तो तंहिं टाइम ते तमामु वॾा फ़ैसिला पार्टी खे करणा पवंदा हिकिड़ा साथी भेनरूं गिरफ़्तार थींदा वरी ॿिया हुन जाइ खां शुरू थींदा पर आख़िरी ॾींहं ते मूंखे ॿिए माना अहिड़ी ड्यूटी में लॻी वई जेको मां दादू खां 20 दोस्तनि जो हिकिड़ो 25 जो जेको आहे सो वफ़द हुनजी क़यादत मां पियो कयां मामा खे चयो हा मां कई त मां हिननि खे लॉन्ग मार्च में आख़िरी में पहुचां ऐं उन में हिकिड़ो कोड वर्ड हूंदो हो त फ़ोन नंबर जेको मिलियल हो उन में इहो हो त केरु मारवाड़नि जा हिन जॻह ते सिर्फ़ु उन में नालो तव्हां केरु आहियो या अव्हां केरु आहियो उहो पुछिणो असांखे कोन कोट वर्ड हो त आउं मारवाड़नि जा महिमान पोइ 5 मिंटनि जे फ़र्क़ ते मां न पहुची सघियुसि सिर्फ़ु 5 मिंटनि जे फ़र्क़ ते त पंजो साहिब पहुची वियो उन जॻह ते सदर हो हारून रोड खां उते असांजी जेका आहे मार्च गवर्नर हाउस हलणु शुरू हुन में तमामु घणो आसूं गैस हो लाठी चार्ज ॿियो कयूं पर मूंखे हुन टाइम ते मुंहिंजे अंदरि पुछियो कि जेकर तूं कराची में रही ऐं कराची में सूं हूंदी ऐं हिकु गरियुनि जो इहे 5 मिंट देरि सां छो पियो थिए जो पंहिंजे साथियुनि सां शरीक न थी उन हवाले सां पोइ मूं फ़ैसिलो कयो कहिड़नि बि हालतुनि में कराची जेका आहे उहा सिंध जी तख़्तगाह असांजी धरती जो हिसो आहे बंदर आहे ऐं उन ते सदाईं दहशतगर्दनि जा लामारा आहिनि त मूं पहिरियों फ़ैसिलो कयो त कहिड़नि में हालतुनि में पहुचां मां कराची में मां कराची त जीअं मां न त मुंहिंजे जेके नंढड़ा ॿारड़ा आहिनि इहे जेके आहिनि कराची जे गले में वेठे आहिनि ॿियनि जा जेको आहे सो ॼाणू थी वञे कंहिं बि टारगेट ते पहुचंदे देरि न पई उन हवाले सां मां जीअं आयुसि तीअं पंहिंजे घर किराए में वरितुसि मूंखे कंहिं घर थोरे 5 हिसनि में उन खां शुरूआत कई पोइ 2-3 ॿार पढ़िया 2 नियाणियूं पढ़ियूं पोइ असीं सभु घर जा भाती तनज़ीमी मेंबर हुआसीं ऐं आहियूं कंहिं बि वक़्तु तनज़ीम असांखे सॾु कंदो हो माना 2004 खां जी मां कराची खां आयुसि सॼी घर जा सभु फैमिली असीं पार्टी जे हुकुम ते छा बि थी पवे उन में को बि असांजे लाइ बहानो बहतान कोन हूंदो हो पैसा 5 रुपया आहिनि न आहिनि भाड़ो किरायो आहे किथे बि पार्टी किथे बि सॾु कयो हूंदो असीं पहुचंदा हुआसीं। वाह शानदार ॾाढो सुठो ॾाढो बहितरीनु जवाबु ॾिनो साईं याकूब साहब त अवामी तहरीक जी जेका बिरादर मुआज़ आहे सिंधियाणी तहरीक जंहिंखे चयो थो वञे वॾनि ॿारनि वारी फ़ौज साईं उन मां मुतासिर थियो ऐं ॿियो साईं जन जो उस्ताद मामा रसूल बश जेको हुयो गिरोही साहिबु उन साईं जन खे ॾाढो इंट्रस्ट कराए पंहिंजी पार्टी में शमूलियत कई पर ख़बर न पई साईं
इन थी आहे पार्टी में पंहिंजी फैमिली पंहिंजो जेको घर आयो सॼो ऐं साईं चयो त मां मुला बि हुयुसि उन खां पोइ ही इनकलाबी लाड़े जेको आहे रस्तो उन ॾे अची वियुसि बिल्कुलु ॾाढो ज़बरदस्तु साईं असां हलूं पिया अॻिते त तव्हांजो हिन पार्टी में हुजण करे तव्हांजी ज़िंदगी में कहिड़ा सुधार आया कहिड़ो तब्दील आयो मूं भुट्टे साहिब जो हिकु तरफ़ो पंहिंजे गैर सियासी वक़्त में जॾहिं आउं गैर सियासी माण्हू त जेको उन ते हिकु तरफ़ो लिखियो वेंदो मां हिकु तरफ़ो ई चवां अच्छा ॿी तरफ़ो जेको तनक़ीदी पासो उहो मूंखे ॾिठो ई कोन्हे मज़हब में हिकु तरफ़ो मूं पढ़ियो पर तनक़ीदी हवाले सां माना नकुली मज़हबी धोखनि जे ख़िलाफ़ सही जेको ॿियो अदब हो मुखालफ़त में अदब हो उहो मूं न पढ़ियो थी सघे थो त न मिलंदो थी सघे थो त इहा ई ॻाल्हि हूंदी त इहो ई आहे जेको लिखियलु आहे पर अवामी तहरीक में अचण खां पोइ कलीजेदार जी ज़ुबान इहो ॿुधंदा हुआसीं चवंदो ई इहो हुयो त पहिरियों जेको असांजे ख़िलाफ़ु थो लिखे उनखे पढ़ो सही जेको तव्हांखे नथो वणे उहो पढ़ो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त ईअं पोइ मूंखे ख़्यालु आयो त बिल्कुलु पढ़िजे पंहिंजे ख़िलाफ़ु पंहिंजे पार्टी जे ख़िलाफ़ु पंहिंजे क़ाइदे जे ख़िलाफ़ु माण्हू लिखनि था उहो बि पढ़ो बिल्कुलु पढ़िजे पर उन साॻी पार्टी में हलंदे उनखे हिसाब किताब कजे त छा असीं जेके लिखंदड़ आहिनि मुखालफ़त में इहे सही आहिनि सही छा असां ग़लति आहियूं या असीं सही आहियूं हू ग़लति आहियूं ईअं मूंखे पाकिस्तान जे सियासतदान जी ख़बर उन्हनि जी ऐं मज़हबी माण्हुनि जी तॾहिं पई जॾहिं आउं अवामी मेंबर हुयुसि ऐं उन तारीख़ पढ़ी मूं उन्हनि ते जेके अदब जे हवाले सां तनक़ीदी अदब में पढ़ी तंहिंखां पोइ मूंखे इहा ख़बर पई उहा ख़बर पई जॾहिं मां अवामी तहरीक जो मेंबर थियुसि अवामी तहरीक जो कारकुन थियुसि यानी इनक़लाबी पार्टी जो कारकुन सही ॻाल्हि आहे ॿुधे हिन फ़िक्र सां मूं सलाह ॾिनी मार्क्सी ऐं लेनिन जी फ़िक्र सां जॾहिं मूं सलाह ॾिनी पियुसि तॾहिं मूंखे ख़बर पई त हिते पाकिस्तान में हेॾा कीस जेके थियनि पिया उहे कीअं कहिड़े ड्रामनि कहिड़नि कपिड़नि में वेड़िजी हिन पूरे तबिके सां पिया सही सही हिन मज़लूम औरत सां पिया थिया हिन महफ़ूज़ इंसान सां पिया थिया तंहिं मूंखे मजबूर कयो जेको आहे सो इन्हनि सां हर वक़्तु वेड़ कजे हर वक़्तु हर घड़ी जेॾी महिल बि निंड में जागो पंहिंजे दुश्मन सां वेड़ में बिल्कुलु सही ॻाल्हि आहे वेड़ में हुजो त उन वेड़ जे लाइ तव्हांखे इनक़लाबी तनज़ीम ज़रूरी हुजे उहा इनक़लाबी तनज़ीम इहा ई क़ाइदे इनक़लाब रसूल कलीजो जी हुई जेका असां बदनसीब नसीब असीं ख़ुशनसीब वाह वाह शानदार अॻिते हलूं पिया असांजो तव्हां खां सवालु आहे त तव्हां जूं कयल जिदोजहदियूं ऐं के यादगिरियूं हुजनि सारोड़ियूं हुजनि जेके तव्हां जिदोजहदियूं कयूं हुजनि उहे असांखे थोरो ॿुधायो मां ईमान महिमान आहे पर मां 96 में जीअं बि पार्टी में आयो आहियां 91 92 में 96 में मां बाक़ाइदा समूह मेंबर थियो मूं पंहिंजे वस ऐं विर्त आहियां थी सघे थो त मां वस ऐं विर्त खां वधीक मुंहिंजो हाल मुआशी पढ़नि तमामु ठीकु पर उन में घणा साथी आहिनि मामा रसूल बख्श गिरोही आहे अब्दुल ख़ालिक लांडर आहे साईं हकीम हालिकोटो साहिब आहे तीअं असांजा इलाही दोस्त आहिनि सभिनी जेका आहे हिकिड़ी वॾी जदोजहद कई नारनि में तकीरुल में झंडनि में नूरमल कात्यार साहिब आहे ॾाढा कादिर आहे मामा आरब आहे एॾियूं झड़पूं थियूं के साथी ईमान महिमान हींअर छॾे विया आहिनि ॿुधो उन्हनि सां गॾिजी कमु कयो आहे तमामु घणो कमु कयो आहे ॾींहुं राति असां
कम कयो आवामी तरीक़े थोरा ई माण्हू हुजनि त उन्हनि इल्मु वॾो आहे घणा न आहिनि आवामी तहरीक जा जेके कारकुन आहिनि उहे घणनि जा धनार आहिनि वाह ॿुधो न? शानदार बिल्कुलु उहे हिननि घणनि जा धनार आहिनि हिननि पंहिंजनि धणनि खे बचायूं पिया हिननि धणनि जो अॻु पिया वठूं त बाबा हीअ गदार अथव सही हीअ तव्हां सां वफ़ादारी न कंदा हीअ नकली माण्हू अथव सही असली माण्हू हीअ अथव बिल्कुलु उन हवाले सां इहे सभु मुंहिंजा साथी हींअर जेके बि हलंदड़ आहिनि हिन सां गॾु मुड़ुसि सभु सुञाणा याकूब जे नाले सां मां तमामु घणो पलीअ साहिब जे उन पछाड़ी उमिरि जे हिसे में आयो पार्टी पलीअ साहिब जूं जिस्मानी तरह कमज़ोरी ॾिसी मां हैरत में पइजी वाह त पलीअ साहिब असीं रत बुत सां आहियूं जान सां आहियूं पर ही माण्हू जेको बलोच ॻोठ जेको हुजे पाण ॾियारी जेको हुजे गुलशन मेमार जेको हुजे गुलशन हदीद में बि वेठो आहे पिपरी में बि वेठो आहे हिते अदी जो घर हूंदो नेशनल स्टेडियम वटि उते बि पहुची वञे असांखे हुकुम थिए असीं वञूं असांजो निंड थी असीं अञा वधीक ज़िम्मेवार आहियूं उन हवाले सां आउं पलीअ साहिब जी जदोजहद खां तमामु घणो मुतासिर वाह पलीअ साहिब जे फ़िक्र खां पलीअ साहिब जे अदब खां पलीअ साहिब जे ज़हनी पोरे खां पलीअ साहिब जे जिस्मानी पोरे खां जिस्मानी पोरियो जेको हुई इन उमिरि में बि हर जॻह ते पहुचे थर बि पहुचे दादू बि पहुचे लाड़काणे बि पहुचे कराची में वेठो हुजे वरी ॻोठ में हिन घर में बि आयो वाह वाह शानदार असीं ख़ुशनसीब आहियूं वञी बिल्कुलु ख़ुशनसीब आहियो ॿारड़ा जेको सुजागबार तहरीक जी कमानी पिया कयो तमामु ख़ुशनसीब माण्हू त हिकिड़ी इनकलाबी तंज़ीम जा इनकलाबी पार्टी जा त हींअर अॻवान आहे ऐं जेके बि साथी आहे मां हिकिड़ी शइ में पार्टी जे साथियुनि खां उन्हनि खां मुंहिंजो ख़्यालु सुवाल थो थिए त पाण जॾहिं हिन पार्टी जा हलफ़ बरदार कारकुन थियासीं तंहिं टाइम ते उन हलफ़ में चयो माल जान इज़त हिन धरती पंहिंजे वतन पंहिंजे पूरे तबके खां क़ुर्बान आहे त पोइ उन में हेठि मथे न ॾिसनि सही ॻाल्हि पार्ट उन साथी जा वस पुॼेसि सभु घर जा भाती पार्टी जा मेंबर वाह बिल्कुलु इहो पासो मुंहिंजो जेको ईंदो आहे उहो कॾहिं कॾहिं किन साथियुनि ते नाराज़गी जो हूंदो आहे पर वरी चयो वेंदो आहे त हीउ रज़ाकाराना तौरु जेको जेतिरो करे सघे सही ॻाल्हि आहे पर इनकलाबी पार्टी इनकलाबी कारकुन खां कमु पार्टी हुकुम ते वठे सही ॻाल्हि कमान ते वठे हुकुम ते वठे कारकुन खां कमु हुकुम ते वठे त तव्हां कारकुन हिन पार्टी जा सरायो था तव्हांजी ज़िम्मेवारी आहे त हर शइ अव्हांजी हिन पार्टी जे नज़रिए फ़िक्र तो हिन धरती धणियुनि ऐं पोरियतनि ते क़ुर्बान शानदार ज़बरदस्त ऐं हिते हलूं पिया पार्टी जे इलाइक़े जी थोरे बेदार कहिड़नि कहिड़नि गुमनाम कारकुननि खां अवां मुतासिर थिया जेके माण्हू कम बि कंदा आहिनि ऐं पंहिंजो नालो बि शो ऑफ न आहिनि कंदा ऐं हलंदा आहिनि पिया इहे काफ़ी नाला हूंदा जेके जिन खे तव्हां उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि मां मुतासिर थिया हुजे मां चवां त मुंहिंजी पार्टी जे 25-26 साल जी उमिरि में कलीअ साहिब हिकिड़ी ॻाल्हि चई माण्हू मरी वञे पंहिंजी ॻाल्हि पोइ पुछे सही छो त जेरे कंहिं बि साथी नालो वठी या को लिखी दे ही हमरा जेको आहे सो हेॾो आहे पर ईमान महिमान आहे मथां सुभाणे गदा थी
त मुंहिंजे नज़र में तमामु घणा असीं तव्हां सभु असांखे का पघार मिले थी, तव्हांखे का पघार आहे त लाड़काणो छॾे आयो ॿुधायो, तव्हांखे का सुठी मानी केरु को कारकुन खाराए सघे थो जेका दाल मानी थी? बिल्कुलु सही आहे। ॿुधो इनकलाबी पार्टी आहे, हलो पिया। आम माण्हू इन ख़्याल जो आहे त मुंहिंजो ॿारु दुकानु हलाए, बिल्कुलु सही आहे। मुंहिंजो ॿारु जेको आहे सो ज़मींदारी हलाए, मूं वारो ॿारु जेको आहे सो माल चारे अचे। ॿार खे पाण फालतू इन्हनि धंधनि में छॾिजे छो? सही ॻाल्हि आहे। ही असां उहे ज़ाती मफ़ादनि खे लत हणी करे सभई साथी वञा हिन इनकलाबी राह में जेके हलिया आहिनि न, उहे ज़ाती तरह हिकु तरफ़ मुआशी हवाले सां अलाए छा हुजनि हा, थी सघे थो अलाए छा हुजनि हा, पर हिन लॾे में जेको रोज़ो आहे, किरदार खे रोज़ो आहे। तव्हांजे खे किरदार न तव्हीं सुठा हुजो, तव्हीं करप्शन कंदड़ सां विढ़ो, तव्हीं चोर जे साम्हूं हुजो, तव्हीं डिक्टेटर दहशतगर्द जे ख़िलाफ़ु हुजो, त हिन रवायतुनि मुताबिक़ हिन समाज में तव्हांखे वेझे केरु कंदो? सही आहे। वेझे उहे सम्झदार अव्हांखे कंदा जेके सम्झंदा, सम्झंदा अव्हांखे, बिल्कुलु अव्हांखे सम्झंदा मां खे त तव्हीं बेलोस क़ौम वतन ऐं पोरे तबके जा ख़िदमतगार आहियो। ज़बरदस्त, शानदार। त इन इहे कमेंट मां नथो ॾेई सघां। अच्छा। त जेके गुमनाम साथी आहिनि, ईमान महिमान आहे, सुभाणे ही रिकॉर्ड ॻाल्हि पई थिए, मां कंहिंजे नाले चई सघां, सुभाणे हू पंहिंजनि पेरनि ते नबी जे नज़रे फ़िक्र खां फिरी वञे, मां ई फिरी सघां थो, ईमान महिमान आहे, सुभाणे मां फिरी वञा, मां खे तव्हां जे तरफ़ां गदारी चई, उन में को बि हल जेको हुनजे याक़ूब ख़ुशि गदार थी। अॻिते हलूं पिया। ऐं मुंहिंजा जेके साथी गुज़ारे विया आहिनि उहे तमामु बहितरीनु साथी, पीरुल मशहूरी हुयो, अच्छा। अब्दुल ख़ालिक लांडर हुयो, शोहाब अब्बासी हुयो, असांजो शाइर साथी मुंहिंजे इलाइक़े जो वकार नाथन शाही, साईं हकीम हाले पोटो हुयो, असांजी अदी हुई, अदी मरियम गोपांग जी असांजी अॻुवाणी, नालो मूंखां विसरी वई, तमामु अदी सान्या गोपांग हुई। ईअं असांजा इलाही भेनरूं जेके असां सां गॾु पिया हलिया। हीअ असांजो शहीद मोहम्मद नवाज़ कंवराणी घटो, उहो मूंसां हिते कराची में रहंदो, जहिड़ो मुंहिंजो उस्ताद हो, ईंदो हो हिते मूं वटि कराची में ईंदो हो, किथे बि हुनजे रहाइश जे लाइ भलियूं ज़बरदस्त जॻहियूं हूंदियूं, पर हिन गर्मी में बि मूं वटि रहंदो। कराची अचां पियो ऐं रहंदो साम्हूं वटि अखियुनि ते। ॿुधो न, ही सभु गुमनाम साथी आहे जेके छॾे विया। इलाही ॿिया जेके साथी आहिनि जेके हिन दुनिया मां बुरको मटाए विया, उहे त मुंहिंजे अखियुनि ते, पर ॿिया इलाही साथी तव्हां आहियो हींअर अलाए किथां आया हो, को थर जो साथी आहे, को लाड़काणे जो साथी आहे, को जकंबा जो साथी आहे। ॿुधो, बरसाति पई थी बसि उनजी परवाह बि कोन था कयो, वापसि बि तव्हांखे वञिणो आहे। बिल्कुलु ॾाढो सुठो, ज़बरदस्त। साईं जूं जेके सारोणियूं हुयूं, जेके यादगिरियूं हुयूं, ऐं जेके गुमनाम जेके असांजा अॻुवान हुया, जिन मां साईं मुतासिर थियो, ऐं उन्हनि जा कुझु नाला ॿुधाया। ऐं वकार नाथन शाही ते यादि आयो मूंखे त साईं तव्हां नालो खयो वकार नाथन शाही, जंहिं सुजाग ॿार तहरीक खां शुरूआति कई, ऐं सुजाग ॿार तहरीक ते साईं जन जो शेर बि आहे, शऊर शख़्स थी वियो रसूल बख़्श थी वियो। वलीअ साहिब नाले लिखियो हुई त शऊर शख़्स थी वियो, रसूल बख़्श थी वियो, वतन वकार थी वियो, सुजाग ॿार थी वियो, सुजाग ॿार थी वियो। ॾाढो ज़बरदस्त। हिते हलूं पिया साईं, असांजो तव्हां खां सुवालु आहे त सिंध में सुजाग ॿार तरीक़े जे बुनियादु पवण खां वठी अॼु ताईं उनजे वजूद ऐं कम खे अवां सिंध ऐं सिंधी क़ौम जे लाइ केतिरो अहमियत वारो सम्झो? आउं चवां थो त सिंधी माण्हू सुजाग ॿार तहरीक जी इनकलाबी ज़ेली तंज़ीम खे सम्झंदे सिर्फ़ु पंहिंजा ॿारड़ा जेकर हिन इनकलाबी तंज़ीम में उन्हनि ॿारनि खे हिन पार्टी जो मेंबर बनाए त सिंध सूरत में हूंदी था। पोइ हथ माण्हू सूरत में हूंदा ई कोन, ही ॿारड़ा ई हिननि खे कमु मचाए ॾींदा, ही दरिया हवाए ॾींदा, ही बंदर आज़ादु कराए ॾींदा, ही दहशतगर्दियूं ख़तमु कराईंदा, ही कारोकारियूं ख़तमु कराईंदा। छा किरोड़नि जे तइदाद में ही ॿार आहिनि? ही ॿारड़ा त हुया असांजे लांग मार्केट में, ही ॿारड़ा त असांखे शाइरियूं ॿुधाईंदा, बेत ॿारड़ा ॿुधाईंदा, नारा जोशीला ॿारड़ा हणंदा, न थकबा, ही उमिरि थक बि
ही उमिरि नारे हणंदे सकबो, ही उमिरि जेका आहे या जवानी जेका आहे उहा जोश वधाईंदी, उहे दुश्मन खे ज़िलज़िला माना हुनजे बंगलनि में हुननि जे कोटनि में ज़िलज़िला अची वेंदा, जेकर ही ॿारड़ा तनज़ीमी शिकिल में अची वञे। ऐं तमामु घणो फ़र्ज़ु असां पार्टी जे साथियुनि जो थिए थो त जेके बि ॿारड़ा घर में आहिनि असीं पंहिंजे पार्टी जा ईमानदार जा मेंबर कयूं। ज़बरदस्त, बिल्कुलु सही था चओ। पार्टी जा साथी कंजूसा छॾनि, सिर्फ़ु पार्टी जा ॿारड़ा, पार्टी जा साथी पंहिंजा ॿारड़ा हिन पार्टी तंज़ीम में वक़्फ़ु करे छॾनि न त ही सिंध ॿी थी वञे। बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त, ॾाढो बहितरीनु जवाबु साईं जो। त ही जेके ॿार आहिनि इहे सुजाग ॿार तहरीक में जेकर शामिलु थी पवनि, करोड़े ॿार आहिनि, त ही जेके दहशतगर्दियूं आहिनि, ये जेके पाणी ते पहरा आहिनि, ये जेके डैम पिया ठहनि, ये जेके तइलीम बंदि आहे, ये जेके सिहत ऐं रोज़गार खसियो पियो वञे, ही साईं जन जेको जवाबु ॾिनो त असां थकबासीं, ही मासूम ॿार ऐं जेके ॿार आहिनि सुजाग ॿार तहरीक इहा कॾहिं बि न थकंदी। ॾाढो शानदार जवाबु साईं जो। ऐं आख़िरी सुवाल असां साईं जन खां कंदासीं त सुजाग ॿार तहरीक जी सिंध में तंज़ीमी, तइलीमी, तरबियती, सियासी कम खे वधाइण लाइ अवां जा कुझु मशवरा हुजनि, कुझु तजवीज़ूं हुजनि त उहो असांखे तव्हां तमामु दौरा वधायो। तंहिंखां पोइ जेके बि पार्टी जा साथी हिन कम में साथ ॾींदा त ही तनज़ीम हिन एशिया जी वॾे में वॾी तनज़ीम हूंदी ऐं ही असांजो बुनियादु आहे त लतीफ़ साईं चयो आहे त सरजस तासूर सामाय सुख वया। सर जे लतीफ़ सामाइण उनखे थो चवे जंहिंमें अक़ल अचे, जंहिं वटि इल्मु अचे, जंहिं वटि सोच अचे, पर वो पूरो थी अक़ल खां अंधो थी वञे। सोच सम्झ अक़ुलु लायोसि, लतीफ़ जी नज़र में उहो ॿार आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। लतीफ़ जी नज़र में उहो ॿार आहे। ही सिंधी माण्हू ख़ुशनसीब आहिनि जो असांजे क़ाइद, असांजे रहबर असांजे हिन एशिया जे अज़ीमनि सां हीअ ॿारनि जी तनज़ीम मुतारिफ़ कराई आहे त ॿारड़ा चयोसि छा अची ही ॿारड़ा तव्हांखे ख़बर न आहे, ही मां जो घणो टाइम तव्हां खां वधीक हिननि ॿारड़नि खे थो ॾियां, ही नसल तयारु थींदा, हिननि खे वरी जेके ॿार थींदा त उहे त अज़ ख़ुदि हे उते ॿातड़ी ॿोली में सम्झाईंदा, जेसीं ताईं ही 10 सालनि जा न थींदा त ही आलिम हिननि जा ॿार ॿुधो। त असांखे सिंधी क़ौम सॼी खे आलिम बणाइणो, जे आलिम बणाइणो आहे त सभु जो सभु ॿारनि ते, सभिनी नंढड़नि ॿारनि ते कमु करिणो आहे। मूं जो तजुर्बो आहे त मां त तव्हांजी पार्टी जो कारकुन थी रहियो आहियां, पर मूं हाणे साल ॿ अॻु में हिकिड़ी इलाक़ाई जदोजहद हलाई पाणी जे हवाले सां। बिल्कुलु इहा 45 ॾींहं खनि कंहिं पंहिंसी बुख हड़ताल जी, पोइ विच विच में मुज़ाहिरा पे कयासीं ऐं शार्ट मार्चूं पे कईसीं। उन में तमामु हिकिड़ो वॾो तइदादु मासूम ॿारनि जो मूंखे मिलियो। मासूम ॿार वरी जेको आहे सो मूंखां वरी तमामु मां उन्हनि सां कचहरी कंदो आहियां, वेहंदो आहियां, मूंसां भोग कंदा आहिनि, अञा ॿार ॻाल्हाईंदा आहिनि, वरी ख़र्चियूं वठंदा आहिनि, वरी पाण वरी पकौड़ा वठी अची वेंदा, वरी मूंखे खाराइनि, कमेंट खा 10 रुपया मां ॾिना की रगो मां त न खाईंदुसि, तव्हां बि खाओ। पाण उहे नंढड़ा ॿारड़ा माना एॾा फ्री हा जो मां वञी सॾकंदोसि ॻोठ मां त उतां 30-40 रुगो ॿारड़ा ईंदा। उन 30-40 स्कूली ॿारड़ा मूंसां गॾिजी उहे नारा, इहे जोशीला, इहे ॻाल्हियूं, इहे हुलबाज़ी। मसलन त हिकिड़े जज साहिबु उते पंहिंजे चैम्बर में वेठे ॻाल्हि कई त मूंखे घणे खां घणो हिननि ॿारनि मजबूर कयो। ही ॿार जेके आहिनि हिननि खे कपिड़ा बि सुठा पातल कोन्हनि, हिननि खे किन खे जुतियूं बि पेर में कोन्हनि, किन खे फणी बि ॾिनल कोन्हे, वार बि हिननि जा ठहियल कोन्हनि,
ऐं उन इलाइक़े में जेके पाणी जे लाइ नारा था हणनि सो कंहिं कंहिं वक़्तु मां सोशल मीडिया ते थो ॾिसां त मुंहिंजी निंड फिटी थी पर मुंहिंजे वस में कोन्हे हीउ फ़ैसिलो पर कंहिं हद ताईं जेकर हीअ दरख़्वास्त मूं वटि अची पवे त मां बि पंहिंजो थोरो घणो किरदारु अदा पोइ कंहिं असांखे ख़बर कान्हे उन वकील छा कयो बिस्मिल्लाह करे खणी दरख़्वास्त असांखे बाबा मां जो वकील थो भाई हिन शीशन जज जे अख़्तियारनि ई कोन्हनि कि न मां जो वकील आहियां साईं वञी दरख़्वास्त विधीसीं त 40-42 आरडियूं उन शाख जी खाटी थी वई उन इंजीनियर ते एॾो ॾढो ऐं प्रेशर पियो उन जज साहिब जो उन पाणी ॿधी अची उन इलाइक़े खे पाणी ॾिनो असांजी तहरीक हिकिड़ी कामयाबु वई असां तहरीक त हलाई हिन बोतालनि जे ख़िलाफ़ु हिन MP MLA जे ख़िलाफ़ु सरदार जे ख़िलाफ़ु पर हिन नंढड़नि ॿारनि जी जेका दाह आहे उहा तमामु इंसान दोस्त जेके माण्हू आहिनि उन्हनि खे घणो मुतासिर ॾाढो ज़बरदस्त ॿुधो त उन हवाले सां ऐं असां सभिनि अवामी तरीक़े जे साथियुनि जो फ़र्ज़ु थिए थो त असीं अरेंज कयूं पंहिंजा ॿार अरेंज कयूं पाड़े जा ॿार अरेंज कयूं असीं पाड़े जे ॿारनि ते कमु कयूं सिर्फ़ु असीं वॾनि ते पियो इहो ध्यानु जेको पिया ॾियूं इहो तव्हां वॾी ग़लती पिया कयूं वॾनि खां जेकर नंढनि ॿारनि ते ध्यानु ॾियूं नंढो ॿारु जेको आहे तव्हांखे ॿुधायां त उहो फ्री आहे एजिट जेको माण्हू आहे उन वटि पोयां पुट हूंदा नुंहूं हूंदियूं पोटा हूंदा ॾीटा हूंदा नंढड़ी उमिरि जे पोयां छा हूंदो हुनखे मानी ठाहिणी आहे ॿियो ॿी खां ख़र्ची वठणी आहे टियों त जेकर पार्टी हुनजो बंदोबस्तु करे उनखे जेको कमकार में हलाए उनखे फंड ॾिए उनखे जेको आहे सो किराए विराए जो बंदोबस्तु करे ॾिए त हीअ तव्हां हे वॾा कम करे था सघो वॾा कम करे था सघो मुंहिंजो ईमान आहे त तव्हां वॾा कम करे था सघो वाह वाह शानदार बिल्कुलु बिल्कुलु साईं ॾाढो ज़बरदस्त जेको तव्हां ॻाल्हि कई सुजाग ॿार तहरीक खे जेको आहे सो पंहिंजी पार्टी सपोर्ट करे ॿिया जेके माण्हू आहिनि जेके आम माण्हू आहे जेको एक्टिव आहिनि सोशलिस्ट आहिनि उहे बि जेके आहिनि हिन तनज़ीम में सुजाग ॿार तहरीक में ॿार मोकिलनि इन कनि त सिंध में ॾाढो तमामु वॾो कमु थी सघे थो ही ॿार जेके न आहिनि नंढड़ा ॿार सफ़ा न आहिनि हिननि ॿारनि जी दाह ते जेको आहे सो वकील जज ऐं जेके इंसानियत रखंदड़ हमदर्दी रखंदड़ माण्हू आहिनि उहो ख़्यालु रखनि था ॾाढो ऐं उहे सोचनि था त वाक़ई जेका सो कंहिंसां ज़ुल्म थो थिए जीअं मासूम ॿारु सुजाग ॿार तरीक़े जो ॿारु रोडनि ते निकिरे थो त चवनि था हीअ छा हीअ त नंढा ॿार बि हिननि सां गॾु आहिनि हीअ वॾी ॻाल्हि आहे तंहिंजे करे ॾाढो ज़बरदस्त साईं जा जेके बि जवाब हुया ॾाढा शानदार रहिया ऐं अॼु असां पंहिंजो हीउ प्रोग्राम कंप्लीट था कयूं ॿी मुलाक़ात थींदी कंहिं नए इनकलाबी ऐं पंहिंजी पुराणे खावड़ी किरदारनि सां असां सां गॾु रहिजो जीअं सिंध जीअं लतीफ़ जीअं असांजो महबूब क़ाइदे इनकलाब मोहतरम रसूल बशपली सां